हेलो दोस्तों, छा हाल आहे? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? कैरियर काउंसलिंग ते मां काफ़ी सारी वीडियो ठाहींदो रहंदो आहियां ऐं उन में काफ़ी रहनुमाई थींदी आहे। दोस्तनि जी क्वेश्चन बि कंदा आहिनि, सो उन हवाले सां हिकु नई वीडियो तव्हांखे ठाहियूं था। असल में मसइलो छा आहे जो इन प्रोसेस मां सिस्टम मां काफ़ी गुज़रियो आहियां। असांजी फैमिली जा काफ़ी मेंबर बहितरीन इदारनि में सिलेक्ट थिया बि आहिनि ऐं न थिया बि आहिनि। सो ॿिनी रीज़न्स जी ख़बर आहे त इहो स्ट्रक्चर या इहो फॉर्मेट जेको सिलेक्शन थियण वारा यूनिवर्सिटी में कीअं कमु कंदो आहे, उन ते मां पहिरियां काफ़ी वीडियोस ठाहे चुको आहियां। अॼु स्पेसिफिकली ख़ासि तौर ते जेका मां ॻाल्हि तव्हांखे सम्झाईंदुसि उहा आहे त इंटर पास नौजवान जेको आहे सिंध में, जेको 12 क्लास पढ़े थो या इंटर पास करे थो ऐं उनमें सभई सिलेक्शन कोन थींदा आहिनि। न मेडिकल में डॉक्टर थी सघंदा आहिनि, न इंजीनियर थी सघंदा आहिनि, न ॿी कंहिं यूनिवर्सिटी में वञी सघंदा आहिनि। त पोइ उन वटि ऑप्शन को ख़ासि न हूंदो आहे, उन करे उहो पंहिंजे करियर खे, लाइफ खे ज़ाया करे छॾींदा आहिनि। सो मां तव्हांखे ॿुधायां थो त तव्हांखे इंटर पास करण खां पोइ छा करणु खपे। ठीकु आहे? सिंध में यूनिवर्सिटियूं, इंजीनियरिंग यूनिवर्सिटियूं कहिड़ियूं आहिनि? मेराण आहे, कायदेवम आहे, ND कराची आहे, दाऊद आहे, कुझु उन्हनि जा कैंपसिस आहिनि, कुझु प्राइवेट यूनिवर्सिटियूं आहिनि। इंजीनियरिंग में सभु इंजीनियर कोन थींदा आहिनि। मेडिकल यूनिवर्सिटी में ॾिसो CM चांडका आहे, SMC, डाओ, कुझु प्राइवेट मिलाए सिलाए करे, या छोकिरियुनि जो पीपल्स मेडिकल कॉलेज नवाबशाह आहे। सो सभु उनमें त कोन वञी सघंदा न। उनमें मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं पाण परसेंटेज कढूं न, सिर्फ़ु 5% ॿार मेडिकल ऐं इंजीनियरिंग में वेंदा आहिनि। ठीकु आहे? ऐं मथां वरी इहो जो हर को A1 ग्रेड खणो थो अचे पियो। कीअं तव्हांखे ख़बर आहे न, सिंध में बोर्डनि में पैसा ॾियो 50, 60, 70, 80 हज़ार, तव्हांखे A1 ग्रेड, ₹1,00,000 ॾियो, तव्हांखे 90% नंबर मिली वेंदा। पोइ 90% नंबर हूंदा आहिनि, ईंदो न कुझु कोन्हे। पोइ एंट्री टेस्ट में सेटिंग कंदा आहिनि, पेपर आउट थींदा आहिनि, जेको बि आहे वट एवर। मतिलबु चवण जो मक़सदु आहे हर ॿार नथो पहुची सघे। सो जंहिं ज़माने में असां पढ़ंदा हुआसीं न, उन ज़माने में चइबो IT जो छा थो करे, शहर में थो रही पियो, मां IT थो कयां। IT जो वॾो क्रेज़ हुयो, थियो हिन जो कुझु बि कोन, छो जो इहा 20 साल पुराणी ॻाल्हि आहे। पर हाणे सूरत हाल जेका उन ज़माने 20 साल अॻु में ॿाहिरि जी सूरत हाल हुई IT जे हवाले सां, मतिलबु वेस्टर्न वर्ल्ड में, US अमेरिका में, यूरोप में, कैनेडा में, उहा IT जो जेको बूम हुयो न, हाणे पुॻो आहे सिंध। ईअं खणी चओ तव्हां। IT छा हूंदी आहे? इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी। ठीकु आहे? सो हाणे वाक़ई में बि चांस आहे, वाक़ई में बि ज़रूरत आहे। इनखे ई प्रिफर कजे त मुंहिंजे ख़्याल में बहितर आहे। छो कजे प्रिफर? तव्हां ख़र्च जे हिसाब सां लॻायो। मेराण यूनिवर्सिटी जी फीस केतिरी आहे? ₹1,00,000, मन लॻभॻि पहिरें साल जी हॉस्टल मिलाए करे ₹1,00,000 थिए थो। साल में तव्हां 4 दफ़ा एतिरी फीस जमा कराईंदा आहियो। जेको बि ख़र्चु आहे, माना पढ़ाई जी फीस जो ख़र्चु जेको आहे ₹5,00,000 आहे। ऐं मेडिकल यूनिवर्सिटी उहे महांगियूं आहिनि। मतिलबु मूंखे सही ख़बर न आहे, पर तमामु महांगियूं आहिनि। हेॾा ₹1,00,000 तव्हां हुते ख़र्चु कंदव जॾहिं सिलेक्शन थियण खां पोइ। इंजीनियर तव्हांजी सभु मास्टरियूं कंदा था वठनि पिया, सभु सिलेक्ट कोन थींदा, सभिनी खे नौकरी न मिलंदी आहे। की सभु अहिड़ा क़ाबिल कोन पढ़ी निकिरंदा आहिनि। पोइ इहे प्राइमरी टीचर, जूनियर स्कूल टीचर, इहे सभु इंजीनियर वेठा आहिनि, डॉक्टर वेठा अथव। डॉक्टर चयो प्राइवेट क्लिनिक खोले कम खे पटियो वेठा आहिनि, पर इंजीनियर घणे भाङे पोइ इहे मास्टरियूं कंदा आहिनि। ठीकु आहे? हाणे IT छा आहे? IT खे पाण 3 हिसनि में विरायूं था, या स्टेप बाय स्टेप जेको तव्हां चओ। पहिरीं सिंपल IT आहे, प्रोग्रामिंग आहे। प्रोग्रामिंग छा आहे? तव्हां बि को बि लैंग्वेज कोर्सिस कयो। वेरी फेमस लैंग्वेज C लैंग्वेज, C++ लैंग्वेज, उनखां पोइ HTML, उनखां पोइ R, उनखां पोइ इहे जावा, इनखां पोइ साईं जावा स्क्रिप्ट, उनखां पोइ फाइनली पाइथन। इहा लैंग्वेजिस जो जहान आहे। उनमें ॿियूं बि हूंदियूं, पर इन्हनि सभिनी लैंग्वेजिस खे जेकॾहिं मिलाए ऐं हिकिड़ी लैंग्वेज खे पाण पकड़ियूं, उनखे चइबो आहे पाइथन। पाइथन हिकिड़ी कंप्यूटर लैंग्वेज आहे जंहिंसां हर कमु करे सघो था तव्हां। ठीकु आहे न? हर कमु उन सां पॉसिबल आहे। पाइथन लैंग्वेज सां तव्हां हर कमु करे सघो था जेको IT स्किल में कमु ईंदो आहे। माना C ऐं जावा अलॻि अलॻि सिखण जी ज़रूरत कोन्हे का। पाइथन केतिरी सवली आहे? सफ़ा सवली आहे, वाक़ई में सफ़ा सवली आहे।
ये कंप्यूटर ऐं नेटूं ॿेटूं सभु हलाइनि था पिया न। हर ॿार खे कंप्यूटर हलाइणु ईंदो आहे, लैपटॉप ऐं मोबाइल, ये सॉफ्टवेयर, ये एपूं शेपूं जेके बि आहिनि हर को करे ॼाणे। त तव्हांजो पहिरियों जेको मां तव्हांखे मशवरो ॾींदुमि, इंटर पास करण खां पोइ पहिरीं ॻाल्हि त यूट्यूब ते अॼुकल्ह एतिरो मटीरियल पियो आहे जंहिंजो अंदाज़ो न आहे। तव्हां जेकॾहिं वाकई में क्वांटम मैकेनिक्स सिखणु चाहियो यूट्यूब तां सिखी सघो था। मां सिखी आहे पाण, मुंहिंजो ज़ाती तजुर्बो आहे। जनरल थियोरी ऑफ रिलेटिविटी हुजे, मेडिसिन हुजे, क्वांटम मैकेनिक्स हुजे, क्लासिकल मैकेनिक्स हुजे, चाहे जेका मुश्किल फील्ड आहे, तव्हां कुझु बि तव्हां सिखी सघो था, करे सघो था। कंप्यूटर ते बिल्कुलु फ्री में तव्हांखे नेट पैकेज तो कराइणो पवंदो, जेको तव्हां नथा करायो ख़बर आहे। तव्हांखे हर शइ फ्री उते मिलंदी ऐं बहितरीन यूनिवर्सिटी जा लेक्चर पिया आहिनि। अंग्रेजी त असांखे ईंदी कोन्हे सिंधियुनि खे, ज़ाहिर आहे वीचारा, कसूर न आहे, एजुकेशन सिस्टम तव्हांखे पाण ख़बर आहे। सो हिंदी में बि लेक्चर्स पिया आहिनि, उर्दू में बि पिया आहिनि, माना पाइथन सिखण जा। पाइथन में तव्हांखे हिकिड़ो कंप्यूटर घुरिबल हूंदो, उनते तव्हां ॿ टे सॉफ्टवेयर इंस्टॉल कंदो ऐं तव्हांजो कमु शुरू आहे। तव्हां महीने में सिखी वेंदव। छा? आई रिपीट, महीने में पाइथन लैंग्वेज सिखणु मुमकिन आहे। तव्हां प्रोग्राम शुरूआती वारा लिखी सघो था। पोइ डिपेंड थो करे तव्हांजी स्किल ते, तव्हांजे एक्सपीरियंस ते, तव्हांजी टाइम ॾियण ते, महिनत ते। तव्हां प्रोजेक्ट कंदा वेंदो, नवां नवां प्रोजेक्ट खणंदो, कंदो, सिखंदो। 6 महीननि में, 6 महीननि जो मतिलबु आहे तव्हांखे उनखे रोज़ानो 3 कलाक शयूं सिखणियूं आहिनि, चाहे कि सेंटर ते सिखो या यूट्यूब तां सिखो, ऐं 3 कलाक तव्हांखे उहा प्रैक्टिस बि करणी आहे। ये 6 कलाक तव्हां 6 महीननि ते ख़र्च कयो, तव्हांजी पाइथन मास्टर थी वेंदो, को मसइलो कोन्हे, बहितरीन कमु आहे। पोइ वरी जॾहिं माण्हू मैदान में लहंदो आहे त वरी ॿियूं शयूं बि गॾोगॾु पाण ई सिखी वेंदो आहे। उहा रिक्वायरमेंट ज़रूरत महसूसु थींदी आहे, यार पाइथन में हे शइ कई आहे त हाणे ही शइ बि कयां। यकीन कयो, इहो बहितरीन कमु आहे। इहो थी वियो सिंपल सेंटर तां या यूट्यूब तां पाइथन सिखी करे तव्हां प्रोजेक्ट करे सघो था, कंहिं कंपनी सां राब्तो करे सघो था, पंहिंजा प्रोग्राम ठाहे सघो था, एप्स ठाहे सघो था। 100 तरीक़ा आहिनि ऐं पूरी दुनिया में IT जी हाणे एक्चुअली डिमांड आई आहे। उनखां पोइ पाइथन खां पोइ छा हूंदो आहे? उनखां पोइ त मशीन लर्निंग। ठीकु आहे, मशीन लर्निंग जो जेको कमु आहे या जेको प्रोसेस आहे, उनजो बि शानदार फीचर आहे। हाणे खां दुनिया में सभिनी खां वधीक जेका पघारूं मिलंदियूं आहिनि न, मशीन लर्निंग वारे खे मिलंदियूं आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे मां ॿी ॿुधायां, ठीकु आहे डिग्री जी अहमियत आहे, पर हाणे स्किल जी अहमियत आहे। जेके तव्हां वाकई में तव्हां स्किल आहे तव्हां वटि, को मसइलो कोन्हे, तव्हां सभु कुझु करे सघो था। ML या मशीन लर्निंग सम्झो त माना पाइथन जेकी ईंदी ऐं मैथमेटिक्स जेकी ईंदी। मैथमेटिक्स ज़ाहिर आहे सिखणी त पवंदी, मैथ खां सवाइ चाढ़ो न आहे। उनमें लीनियर अलजेब्रा ऐं कैलकुलस ख़ासि तौर ते इहे शयूं तव्हांखे अचणु खपनि। कैलकुलस, लीनियर अलजेब्रा ऐं पाइथन, इन टिनी जे बुनियाद ते तव्हां मशीन लर्निंग सिखी सघो था, जंहिंजी तमामु वॾी डिमांड आहे, जंहिंमें तव्हांखे बाक़ाइदे तव्हां एक्सपर्ट थींदो त तव्हांजो फ्यूचर ठहंदो। इहो बि थोरो हाणे पाइथन वारो कमु त माना हर को करे वेंदो आहे, छो जो आसान आहे, हर जाइ ते मौजूदु आहे। पर मशीन लर्निंग तव्हांखे सिखण जे लाइ पंहिंजो बुनियाद मज़बूत करणो पवंदो। पहिरियों स्टेप तव्हां करे वियो पाइथन, अचे तव्हां प्रोजेक्ट ठाहियो था, पर उनखां पोइ तव्हांखे 3 ॿियनि शयुनि ते कमु करणो पवंदो, जीअं मां तव्हांखे ॿुधायो। मैथमेटिक्स में कैलकुलस, लीनियर अलजेब्रा ऐं इंग्लिश। ऑफकोर्स तव्हांखे इंग्लिश त अचणु खपे। जॾहिं 3 ऐं चौथी पाइथन, इहो बुनियाद जॾहिं तव्हां रखंदव, तव्हां मशीन लर्निंग करे वेंदव। मशीन लर्निंग में 2 प्रोजेक्ट थींदा आहिनि ऐं सॼो कुझु इन ते थिए थो पियो, घणो कुझु थिए थो पियो। उहा डिटेल मां तव्हांखे ॿियो ॿुधाईंदुमि, मशीन लर्निंग छा थींदी आहे, कीअं कमु कंदी आहे। मशीन लर्निंग खां पोइ वरी हिकु स्पेसिफिक डिग्री या क्वालिफिकेशन या स्किल जेको जनरेट या जेको अॻिते ईंदो आहे, यानी 3 स्टेप जेको आहे। पहिरियों स्टेप पाइथन, ॿियो स्टेप मशीन लर्निंग, 3 स्टेप AI, आर्टिफिशियल इंटेलिजेंस। छा? आर्टिफिशियल इंटेलिजेंस, AI जी तव्हां चवंदा हाणे जेका चैट GPT था कंदा हो, या AI आहे सम्झो। ठीकु आहे न। सो जॾहिं तव्हां मशीन लर्निंग करे वियो, AI ऑटोमेटिकली तव्हांखे ईज़ी रहंदी। अगेन तमामु घणो स्कोप आहे।
मां वरी वरी चवां थो IT जो हाणे पूरी दुनिया में बूम आहे। 20 साल अॻु में ठका हो। हाणे एक्चुअली जॉब्स जेके मिलनि थियूं उहे प्रोजेक्ट्स ते आहिनि, IT ते आहिनि। जेके डिग्री जी मां सवेल ॻाल्हि कई, जेके तव्हां पंहिंजी CV में प्रोजेक्ट ॼाणायो था, रियल प्रोजेक्ट्स, मां पाइथन बेस्ड हे प्रोजेक्ट ठाहियो आहे, मां ML मशीन लैंग्वेज हिन पर्पज़ लाइ यूज़ कई आहे, ही मुंहिंजो उन ते मां एंड में वरी थोरो उनखे ॿियो टच ॾींदुमि नओं। ऐं आर्टिफिशियल इंटेलिजेंस में अगेन ये प्रोजेक्ट हूंदा आहिनि सभई। AI सां सिखो, प्रोग्रामिंग आहे, ॿियो कुझु बि कोन्हे, स्टार्टिंग फ्रॉम पाइथन। इहे सभु शयूं जेके आहिनि मशीन लर्निंग पाइथन सां थींदी आहे, प्रोजेक्ट ठहंदा आहिनि। आर्टिफिशियल इंटेलिजेंस बि पाइथन आहे इन जनरल। इहे 3 शयूं थी वियूं पूरियूं। चौथी शइ खे चइबो आहे डेटा साइंस। डेटा साइंस इन जो बुनियाद सम्झो इन्हनि टिनी ते लॻभॻि घणे भाङे ईअं आहे। खणी तव्हां आर्टिफिशियल इंटेलिजेंस खे साइड ते रखो बि सही, पर डेटा साइंस हूंदी आहे त डेटा कलेक्ट करे बहितर डिसीजन वठण खे डेटा साइंस चइबो आहे। मिसाल तौरु हिकु बूट कंपनी आहे, बाटा जी वठो, त बाटा चवंदो जा बूट जेके सेल आहे, कराची सिटी जी छा आहे, कराची सिटी में एतिरो सेल थिए थो। महीनो कहिड़ो महीनो? अब मार्च। गुड। पेशावर जो हे डेटा आहे, लाहौर जो हे डेटा आहे, गिलगित जो हे डेटा आहे, स्कर्दू सी पवंदो तमामु घणो, उते जो हे डेटा आहे। पोइ उन डेटा बेस ते कंपनी डिसाइड कंदी त मार्च महीने में जागर शूज़ मोकिलिणो कराची या आम शूज़ मोकिलिणो आहे, या स्कर्दू में शदीद सी पवंदो आहे उते जागर शू मोकिलिणो आहे या हू सैंडल मोकिलिणा आहिनि। त जेके सैंडल मोकिलींदो, सादो एग्ज़ाम्पल तव्हांखे ॾियां थो, पोइ नुक़सान ई खाईंदी न कंपनी। इहो त हिकिड़ो सादो तरीन मिसाल आहे त अवेलेबल डेटा कहिड़ी शइ किथे कहिड़े टाइम ते विकामे थी, उनजो रेट आहे, किथे कहिड़ी शइ खे कॾहिं मोकिलणु खपे, ठाहिणु खपे, मैन्युफैक्चरिंग करणु खपे। हर क़िस्म जी कंपनी में डेटा साइंस ते माण्हू वेठा आहिनि। ऐं डेटा साइंस हिकिड़ी शानदार फील्ड आहे जेका अगेन पाइथन खां स्टार्ट थी ML खां वेंदे तव्हां पहुचो था डेटा साइंस ते। डेटा साइंस डिग्री बि थींदी आहे, क्वालिफिकेशन बि आहे। तव्हांखे रियल एग्ज़ाम्पल ॾियां भला, मुंहिंजो भाउ आहे, उन PhD कई आहे, ठीकु आहे, इंजीनियरिंग में, पर उनखे नौकरी उन ज़माने में जॾहिं बि हुयो न मिली सघी। ठीकु आहे, मुंहिंजी डिग्री कहिड़ी हुई? इंजीनियर, PhD में। रीज़न जेके बि हुया कॾहिं ॿिए वारे, पर उनखे नौकरी मिली आहे डेटा साइंस जी। छो? उन एक्चुअली विदाउट डिग्री पाण डेटा साइंस सिखी, कोर्सेस कयई ऑनलाइन सभु। जीअं मां तव्हांखे चयो, यूट्यूब ते हर शइ मौजूदु आहे, ऑनलाइन पई आहे, तव्हां उहो तो ॾिसो सही। बहरहाल चवण जो मक़सदु आहे त डेटा साइंस लाइ तव्हांखे डिग्री जी ज़रूरत बि कोन्हे का, तव्हांखे स्किल पंहिंजो शो करिणो आहे। उहो मरहलो जॾहिं ईंदो न तव्हांखे वधीक रहनुमाई कंदासीं त स्किल हाणे कीअं शो कयूं, तव्हां पहिरियां सिखो सही। हे मां वीडियो ख़ासि तौर ते इंटर जे शागिर्दनि लाइ ठाही आहे, जंहिंजो कैरियर ज़ाहिर डावाडोल थी वेंदा। खोड़ मुंहिंजे ज़ाती दोस्तनि खे मां सुञाणा, इंटर में सिलेक्शन न थियण खां पोइ वरी हर्ट थींदा आहिनि। कुझु हलिया वेंदा आहिनि यूनिवर्सिटी, ठंडोजाम, लतीफ़ यूनिवर्सिटी, वरी कायदत यूनिवर्सिटी। उहो डिघो, उहो ठीकु आहे, हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी चॉइस आहे, पर हे चॉइस जी तव्हांखे ख़बर हुजणु खपे। ईअं बि थींदो आहे अॼुकल्ह त, माना उन ज़माने में ई इहे गिटी गिटी में कंप्यूटर सेंटर, IT सेंटर खुलिया पिया हूंदा। उते तव्हांखे स्मार्ट थियणो आहे, समझदार थियणो आहे, मुनासिब सेंटर ॻोल्हे यूट्यूब जी मदद सां तव्हांखे टाइम ॾियणो आहे, सिखणो आहे जेके सिखणु चाहियो था। 3 कलाक रोज़ानो सेंटर अटेंड कयो या यूट्यूब ते कमु कयो, माना लेक्चर ॿुधो, 3 कलाक तव्हां वरी उनखे प्रैक्टिस कयो, प्रोजेक्ट ठाहियो, पाइथन खां स्टार्ट कयो। इहो सफ़र बग़ैर डिग्री जो मुमकिन आहे। आर्टिफिशियल इंटेलिजेंस खां वेंदे, मशीन लैंग्वेज खां वेंदे, डेटा साइंस ताईं ये 4 शयूं आहिनि। इहे तव्हां कुर्ब कयो, सोचो, प्लान कयो, इन में तव्हांखे फ़ाइदो थींदो। इन जे मुक़ाबले में छा आहे, तव्हां 4-5 साल डिग्री में लखें रुपया ख़र्च कयो था। ठीकु आहे, जो वटि पैसो आहे सही आहे, को मसइलो कोन्हे, पर सभिनी वटि पैसो न आहे। हिन में तव्हांखे हिकिड़ो कंप्यूटर वठिणो पवंदो। बाक़ी सेंटर्स ते बि एतिरी का वॾी फीस कोन्हे, इन फीस खां घटि फीस आहे। यूट्यूब ते फ्री आहे, यूट्यूब ते हर शइ मौजूदु आहे। जेकॾहिं तव्हांखे रहनुमाई घुरिबी हुई उन हवाले सां, चैनल्स कहिड़ा आहिनि, किथे हेल्प खपे, किथां हेल्प वठणु खपे, उहो मां तव्हांखे गाइड करे सघां थो। तव्हां
सोचियो त 4 साल की यूनिवर्सिटी में ईअं धिका खाई इकोनॉमिक्स ऐं पॉलिटिकल साइंस में ऐं IR में मास्टर्स करे पोइ वरी मास्टरी लाइ 50 लख भरियऊं, उहो सही आहे? या हिते सिर्फ़ु 2-3 सालनि में, मां साल चवां थो, पर जेतिरो 2 साल अञा भलो, जेतिरा प्रोजेक्ट्स अञा भलो, जेतिरो गुड़ विझंदो ओतिरो तार पाणी मिठो थींदो। इन ते सोचो, इहा लाइन तमामु भली आहे। पाइथन खां स्टार्ट कयो ऐं पंहिंजो कैरियर ठाहियो नए नमूने सां। जी डिमांड न सिर्फ़ु मुल्क में त हूअं ई आहे, खणी पाकिस्तान जी हालत ख़राबु आहे, पर ॿाहिरि वॾी डिमांड आहे, हर जाइ ते जी डिमांड आहे, बशर्ते के तव्हांखे स्किल आहे, तव्हांखे अचे थी शइ। ईअं हवाली प्रोग्राम ते कुझु बि न आहे थींदो। तव्हां सिखो, स्किल डेवलप कयो, उमेद आहे बहितरी थींदी। थैंक यू।